अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में असां तव्हां दोस्तनि लाइ हिकु ख़ुशख़बरी खणी आया आहियूं। उहा ख़ुशख़बरी इहा आहे त हिकु नओं सिंधी मज़ाहिया ड्रामो अची रहियो आहे। दोस्तों, KTN ते लॾो पाॾे ते ड्रामे खां पोइ मज़ाहिया ड्रामो को बि नाहे आयो। उन खां पोइ हीउ ड्रामो अची रहियो आहे। हिन ड्रामे जो नालो आहे असी मत खसी। दोस्तों, ही जेकी तस्वीर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, इहे सभु हिन ड्रामे जा तस्वीर आहिनि। इन्हनि मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हीउ ड्रामो केतिरो मज़ाहिया ड्रामो आहे। दोस्तों, हिन मज़ाहिया ड्रामे में सिंध जा कहिड़ा कहिड़ा मशहूरु अदाकार कमु करे रहिया आहिनि या हिन ड्रामे जो डायरेक्टर ऐं राइटर केरु आहिनि, इहो असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। दोस्तों, हिन ड्रामे में सिंध जा मशहूरु अदाकार कमु करे रहिया आहिनि, जीअं त मीर सूबेदार ख़ान सैयद, एस भट्टी, हबीब पंवर, आशिक़ कहरी, अली मोहम्मद ख़ासकेली, जहांज़ेब, रिमशा शहज़ादी, तैयबा चाचड़ ऐं इन्हनि खां अलावा ॿिया बि सिंध जा काफ़ी मशहूरु ऐं नामवर अदाकार हिन ड्रामे में पिणु कमु करे रहिया आहिनि। दोस्तों, हिन ड्रामे जो शूटिंग हिकु तमामु सुठी लोकेशन ते थी रही आहे ऐं हिन ड्रामे खे KTN चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, तव्हां खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कयूं था, जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक न आहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा।